टोडाणे जे घोड़ाणे पाड़ो स्कूल 2017 खां जेको बंदि हुयो। अरबाब ग्रुप सां तालुक़ रखण सबबि असांजे स्कूल बंदि कयो वियो। तालके छाछरो जो जेको नाहिल PEO अरबाब अली हिजाम जेको हींअर तालीम जो निज़ाम हलाए रहियो आहे। हींअर सोशल मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ प्रेम राठौड़ असांजे स्कूल खोले ॾिना ऐं उन में हिकु उस्ताद हफ़ीज़ लोहट जेको ॻोठ पांघारियो खां बदिली करे असांजे स्कूल में मुक़ररु कयो हो ऐं जंहिं वरी नओं DEO दौलत राम आयो उन असांजे स्कूल में मुक़ररु थियल उस्ताद खे बदिली कयो वियो ऐं हींअर असांजे स्कूल में को बि उस्ताद नाहे। DEO उस्तादनि खां पैसा वठी जिथे बि उस्ताद पंहिंजी मर्ज़ी आर्डर बदिले कराइनि उते उन जो आर्डर थी वञे थो। DEO ॻोठनि में अची उस्तादनि खां पैसा घुरे थो ऐं तालीम खे तबाह बर्बाद करे रहियो आहे ऐं तालीम छाछरो में रिश्वत वठणु आम करे छॾियो आहे। डायरेक्टर मीरपुर ख़ासि खे अपील था कयूं त फौरी तौर हिन मामले जो नोटिस वठी ऐं असांखे स्कूल खोलाए ॾिना वञनि ऐं उस्ताद ॾिनो हुननि नाअहल DEO थरपारकर ऐं TEO छाछरो खे हितां हटाए सॼे थरपारकर जी तालीम बचाई वञे। रिपोर्ट अब्दुल रज़ाक रामू, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।